खोटकी में एमएस तालका अस्पताल ख़िलाफ़ शहरनि समाजी अॻवाननि तोड़े सहाफ़ियनि पारां सख़्त एहतिजाज कंदे केस हटाइण जो मुतालबो कयो वियो। इलाज दौरान मुबैना ग़फ़लत सबबि फ़ौत थियल मासूम नियाणी ऐं सहाफ़ियनि जी किरदार कशी तोड़े अस्पताल अंदरि सहाफ़ियनि ते पाबंदी हणंदड़ खोटकी तालका अस्पताल जे एमएस अरबाब मलिक ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते मासूम नियाणी उल्फत जे क़ातिल अरबाब मलिक खे गिरफ़्तार कयो जा ज़ोरदार नारा पिणु हंया विया। समाजी अॻवान स्टेट फाउंडेशन जे अॻवान शाइस्ता खोसो, नसरुल्ला कलादी, एडवोकेट लाल बख्श घोटो, एसटीपी अॻवान ख़ालिद लाखो, मुस्लिम लीग नून जी अॻवान लाला केसर ज़मान पठान ऐं ॿियनि एहतिजाज कंदे एमएस खे हटाइण जो मुतालबो कयो। मुज़ाहिरनि जो त घोटकी तालके अस्पताल जे एमएस अरबाब मलिक अस्पताल जी भींग करे छॾी आहे। कुझु ॾींहं पहिरीं पोरियत जे मासूम नियाणी उल्फत मलिक खे इलाज लाइ आंदो वियो, जिते मौजूद डॉक्टर मासूम नियाणी उल्फत मलिक खे रेफर जो लेटर ॾिनो, पर एमएस अरबाब मलिक एम्बुलेंस बि न ॾिनी, जंहिं करे मासूम नियाणी फोत थी वई। उन जो त एमएस अरबाब मलिक ख़बरूं हलाइण खां पोइ सहाफ़ियनि ते बि ॾमरजी पियो आहे ऐं हुन सहाफ़ियनि जी अस्पताल अंदरि दाख़िला ते पिणु पाबंदी हणी छॾी आहे। एहतिजाज कंदड़नि सिहत खाते जे आला अख़्तियारनि खे एमएस जे नाजाइज़िन जो नोटिस वठण ऐं खेसि हटाइण जो पिणु मुतालबो कयो।